साईं असांजा घर आहिनि, उहो ज़मीन असांजी कंपनी न पियो छॾियां त पूरी दॿी आहे। थालेपट में लगल गगड़ो सोलर प्रोजेक्ट खिलाफ इलाइक़े वासिन पारां मेन गेट आॾो पुरअमन एहतजाजी धरणो हयो, जंहिंजी अॻवाणी मुमताज़ मीर शंपाणी, पीरबख्श बंबरो, मोहम्मद तुफ़ैल शंपाणी, इलियार खान, हाजी मलीर खान शंपाणी ऐं ॿियनि मक़ामी अॻवाणनि कई। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम लॻायो त सोलर प्रोजेक्ट जे नाले ते मक़ामी ग़रीबनि खे बेदख़ल करे बेघर कयो वियो आहे। सिहत तालीम जे लाइ स्कूल ऐं अस्पतालूं ठाहियूं वञनि ऐं हिननि तमामु वॾियूं ज़्यादतियूं कयूं। हितां जा माण्हुनि जा ज़रई ज़मीन ऐं गवर्नमेंट जेका हिननि खे लीज़ ऐं कोआर्डिनेट ॾिना हुया, हिननि उन्हनि कोआर्डिनेट खां हटे करे एक्स्ट्रा ग़रीबनि जूं ज़रई ज़मीनूं, खातनि वारियूं ज़मीनूं खयूं आहिनि। असांजो फिलफोर मुतालबो आहे त खातनि वारियूं ज़मीनूं जल्दी छॾे, जेको हिननि जी बाउंड्री वाल आहे उनखे पंहिंजी असुल जाइनि ते रखियो वञे। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि ॿ कब्रस्तान हुया, हिकु बंबरा बिरादरी जो कब्रस्तान हो अंदरि, ॿियो शंबाणी बिरादरी जो कब्रस्तान हुयो। ऐं हुननि छा कयो आहे, जो उन्हनि कब्रस्ताननि खे ई बिल्डोज़ करायो आहे ऐं उन्हनि खे बिल्डोज़ कराए ऐं उन्हनि जे मथां सोलर प्लेटूं हणी छॾियूं आहिनि। इंतिहाई ज़्यादती आहे, जेके बर्दाश्त खां ॻाल्हियूं चढ़ियल आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि त अंदरि मस्जिद हुई, उन मस्जिद खे ई ड्राथो वियो आहे। त असांजे चार्टर ऑफ डिमांड ते अमल कयो ऐं हिन मसइले खे सीरियस वठो, ऐं ॿी सूरत में असां हिकिड़ी मेन कॉल ॾींदासीं, जंहिंमें थी सघे थो त असां कंपनी जेको आहे सो रस्ता रोक कयूं ऐं जेका बिजली पंजाब मोकिली पई वञे ऐं उन में बि असां रिकॉर्ड बणिजी सघूं था। साईं असांजा घर आहिनि, उहो ज़मीन असांजी कंपनी में आयो आहे। असां हक़ घुरी घुरी थका आहियूं, जे असां हक़ घुरण था वञूं असांजे मथां एफआईआरूं था थियनि। असांजा बच्चा दरपद जो पुलिस था अचनि, ॿाहिरियां माण्हू अलाए काथों काथों जा आहिनि, गेट मथां आहे बेपर्दगी आहे, उतां ॿाहिरियां माण्हू अचनि था, हथियार बंद आहिनि, उहे गेट में आहिनि, वञनि था। असां माण्हुनि खे धक बि आहियूं, बिल्कुलु पुलिस बि आहे, पुलिस बि आ रही, ज़मीन जो कमु करणु न पियो छॾियां त पुलिस बि आ रही पिया। ज़बरदस्ती मूंखे चयूं तोखे मुआवज़ो ॾींदासीं, पर अॼु ताईं मूंखे ॾिनो। एहतजाज दौरान प्रोजेक्ट मैनेजर सैफुल्ला कलोड़ो पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं, जंहिं मौक़े ते मुमताज़ मीर शंपाणी तरफ़ां संदन चार्टर ऑफ डिमांड पेश कयो वियो। मैनेजर पारां मामला हल करण लाइ 1 हफ़्ते जी मोहलत तलब कई वई। धरणो मुकमल तौर पुरअमन रहियो, जॾहिं त शिरकत कंदड़नि हुकूमत खां मुतालबो कयो त मामले जो फ़ौरन नोटिस वठी मक़ामी माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे।